अस्सलाम वालेकुम किसा गुम जी ख़िदमत में हाज़िर आहियां इन दुआ सां जिते हुजो ख़ुशि जो शाद ऐं आबाद जो करीम रब खे दामे दर में कर में सुख ने सिर्फ़ पंहिंजो मोहताज रखे आमीन सुम्मा आमीन। पहिरीं त माफ़ी गुज़िरियल शॉर्ट एपिसोड जी केतिरनि टेलीफोन्स कयूं त मौज़ो न आयो, तव्हां बसि ॿ नंढियूं ॻाल्हियूं करे असां वटि रुख़्सत थी वियो, असीं तव्हांखे ॿुधाइणु चाहियूं था। इहा तव्हांजी इनायत आहे, तव्हांजी महिर आहे जो तव्हां मूंखे ॿुधणु चाहियो था। ऐं कोशिशि कंदुसि त मां पंहिंजो जेको ड्यूरेशन आहे 9 खां 13 मिंटनि जो उन जे विच में अव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयां। कुझु उन ॾींहुं इशूज़ हुया ऐं कुझु घणे ॻाल्हाइण जो बि को मतिलबु अंदर में कोन हुयो। कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे त इंसान जो अंदरि इनकारी हूंदो आहे गुफ़्तगू करण खां, त पोइ माठ भली हूंदी आहे। सो जेकॾहिं तव्हांजे समाज ते ख़राश आई आहे त उन लाइ मां अव्हां खां माज़रत कयां थो। इंशा अल्लाह अज़ीम कोशिशि कंदुसि त पंहिंजो जेको ड्यूरेशन आहे उन ते मां अव्हांजी ख़िदमत में पूरो हाज़िर थियां। असीं जॾहिं का बि शइ रिकॉर्ड कराईंदा आहियूं त असांजो ड्रेसिंग सेंस तमामु अहम हूंदो आहे, ख़ासि तौर ते छाकाणि त मां टेलीविज़न में कैमरा जे पोयां तक़रीबन 21 साल कंडक्ट कयो आहे। त असांखे जो मेकअप हूंदी आहे, जेका लाइटिंग हूंदी आहे, जेको कपिड़नि जो सेंस हूंदो आहे, उहो ॾाढो अहम हूंदो आहे जिनजी ख़बर पए। पर जॾहिं किसा को रिकॉर्ड कंदो आहे त ईअं न को मतिलबु ड्रेसिंग का वयल हूंदी आहे, पर कोशिशि इहा हूंदी आहे त कैजुअल हूंदो आहे माण्हू ऐं आराम आराम सां गुफ़्तगू कंदो आहे। पंहिंजे घर में रिकॉर्डिंग कंदो आहे माण्हू, हुजे ऐं साथ वारा हूंदा आहिनि सभई गॾिजी, त मज़ाक मज़ाक में ॻाल्हि पे हलंदी आहे, पर बहरहाल ड्रेसिंग त प्रॉपर हूंदी आहे। पर मिसाल तौरु हींअर जेको मूंखे पातल आहे इहो ॼार मछु ॾींदा आहियूं इनखे असां। पुराणी टी शर्ट आहे हिकिड़ी ऐं इहा इन करे पाइबी आहे जो गर्मीअ में सनी थी वई आहे त थोरो मतिलबु गर्मीअ खे टेक मिले थी त माण्हू थोरो प्रॉपरली हुजे ऐं कोशिशि कंदो आहे त सन्हो कपिड़ो हुजे, गर्मी घटि थिए ऐं मुंझ खां माण्हू पासो करे। ॻाल्हि हिन करे शुरू कयूं जो असीं ज़िंदगीअ में मुंझ खां पासो करणु चाहींदा आहियूं। चाहींदा आहियूं असां त माना मौसम जेका आहे असां पंहिंजी सख़्ती असां ते न करे, सियारो आहे त सख़्तु न हुजे, गर्मी आहे त उहा पंहिंजे हिसाब सां माना असांखे तंग न करे, असां हुनजे विच में मॉडरेटली गुज़ारे वञूं। सर्दीअ जी सट ॾिसी सघंदा आहियूं, गर्मीअ में साहु निकिरंदो आहे पियो, त इहा कोशिशि हूंदी आहे त का बि शइ वधीक न हुजे। पर ख़ासि तौर ते सर्दी वरी बि माण्हू मुक़ाबिलो करे वेंदो आहे ओछण ॿोछण खणी, पर जेका गर्मी हूंदी आहे न उनजे लाइ घणा माण्हू जेके आहिनि से मुक़ाबिलो न करे सघंदा आहिनि। तव्हां जेकॾहिं घणनि माण्हुनि खां सवालु कंदव त पसंदि जी मौसम जवाबु ईंदो आहे सर्दी, इहो हूंदो आहे मोस्टली। ऐं केतिरा माण्हू जेके गर्मी खे बि पसंदि कंदा हूंदा, पर बहरहाल माण्हू गर्मी खे अवॉइड कंदो आहे। हाणे ॻाल्हि इहा करणु चाहियां थो मां त हिकिड़ी गर्मी ॿी बि आहे, हिन में मायूसी जी का बि ॻाल्हि कान्हे, इहा हिकिड़ी रियल ॻाल्हि आहे जेके सोची सम्झी करिणो आहे। ऐं उहा गर्मी आहे क़बर जी गर्मी, हेठि गर्मी, जेका अलाह साईं माफ़ु करे सभिनी खे, परवरदिगार आसानियूं इनायतूं करे, सवलाइयूं इनायतूं करे ऐं कोशिशि हुजे त माण्हू खे अॻियां फ़राख़ी नसीब थिए, अलाह पाक पंहिंजे कर्म सां करे। पर ॻाल्हि इहा आहे त जेके अमल आहिनि से पंहिंजी जाइ ते हिकिड़ी ख़ासि अहमियत रखंदा आहिनि। मां को मज़हबी अर्ज़ु कयुमि न स्कॉलर न आहियां, मां बार बार इहा ॻाल्हि चवंदो आहियां। ऐं जिते सभु खिलंदा आहिनि, मूंखे पॉलिटिक्स ऐं मज़हब जी सम्झ घणी कान्हे का, मां हिकिड़ो आम रवाजी माण्हू आहियां, पर मां ॼाणां थो त केतिरियूं शयूं अहिड़ियूं आहिनि जिन ते ब्लॉकेज आहे, जिन ते तव्हांखे ॿुधायो वियो आहे त तव्हां हीअं कंदो त हीअं थींदो। किसो हितां खणो था त हाणे जॾहिं क़ब्रिस्तान में वञणु थिए थो त अजीबो ग़रीब हिकिड़ो सीन थी वियो आहे। माना हिकिड़ी क़बर आहे ऐं हिकिड़ी क़बर जे पासे में हिकिड़ो वॾो प्लॉट वालारियो वञे थो, जंहिंमें 8 या 10, अच्छा उहो क़बर बि विच ते आहे। हाणे उहो विच ते अची पासनि खां हुनजो हिकिड़ो ब्लॉकेज थी थो वञे ऐं हुन खां पोइ ख़बर पए त हाणे उते उनजी कब्ज़ो थी वियो आहे हिकिड़ो उन माना माण्हुनि जो। हाणे उते उनजे अज़ीज़नि मिटनि माइटनि लाइ उते क़बरूं छॾियूं वयूं आहिनि। हाणे ईअं ॿुधा त अहिड़े नमूने ठही वेंदी आहे त ख़बर न पए हाणे पासे में क़बरूं कीअं ईंदियूं, भला तरतीब हुजे, को सीक्वेंस हुजे त का माण्हू ॻाल्हि बि सोचे त भई ठीकु आहे, उहो तरतीब सां कॾहिं न कॾहिं किथे इजाज़त मिली वेंदी। पर ख़ातिर सां हिन में मायूसी जी का बि ॻाल्हि कान्हे। मौत खे यादि करणु बरक़ आहे, पंहिंजी जाइ ते हिकिड़ी ख़ासि हैसियत रखे थो। चयो वेंदो आहे त मौत बरक़ आहे, कफ़न में शक आहे। इहो हिकिड़ो जुमिलो आहे पुराणे ज़माने खां वठी। अॼु नॉस्टैल्जिक न आहियूं पाण, पर किसा को तव्हां सां कुझु अहम ॻाल्हि करणु चाहे थो। त जॾहिं मौत बरक़ आहे ऐं कफ़न में शक आहे त कहिड़ी ख़बर आहे त जेका आसूदगी नसीब थियणी आहे उहा किथे थींदी। असीं जो हेॾो वॾो प्लॉट हिते रिज़र्व कयूं था त हाणे हिते असां अची वेंदासीं, हिते चाचो ईंदो, हिते मामो ईंदो, हिते फलाणो ईंदो, असांखे ख़बर आहे त इहो प्लॉट नसीब थींदो या कोन थींदो, इहो अंदाज़ो आहे। किसगो पंहिंजा 100 खां मथे एपिसोड्स पूरा करे चुको आहे, त थी सघे थो त कॾहिं किथे का ॻाल्हि वरजाई बि वञे। पर मां चाहींदो आहियां त मां मुदलिल तव्हांजे साम्हूं मिसाल पेश कयां, सम्झ अर्ज़ु कयां त साईं हिन ॻाल्हि खे बि थोरो ॾिसो त हीअ कहिड़े पासे आहे। मूं तव्हां सां ॻाल्हि कई, असांजी पंहिंजी फैमिली में फातिमा जो पुफड़ आया साईं ग़ुलाम अहमद साहब। पुफा जा 3 फर्ज़ंद, जेको वॾो फर्ज़ंद आहे उहो अमेरिका में सेटल थी वियो ऐं चाचा सॾींदासीं असां उन्हनि खे, चाचा हैदर खे, उहे हिते हूंदा पाकिस्तान में, पर ॿिनि हिननि सां गॾु पुटनि सां गॾु। त हाणे जेको गुलज़ार जेको अमेरिका में हुयो ऐं गुलज़ार खे नियाणियूं पास आउट कयो, हुनजी वॾी नियाणी, उते शायदि को रिवाज़ आहे त जेको टॉप कंदो आहे त उहो उनखे जेको प्रेसिडेंट मेडल ॾींदो आहे ऐं हुन टॉप करण वारे खे पुछियो वेंदो आहे त तूं स्टेज ते ईंदे त कंहिंसां गॾु ईंदे।
त नंढड़ी खां पुछियो वियो सदर जे वफ़द जे पारां त बाबा तव्हां कंहिंसां गॾु स्टेज ते ईंदो इनाम वठणु? हुन चयो मां पंहिंजे ॾाॾे सां गॾु ईंदुसि। ॾाॾो किथे हुयो? ॾाॾो पाकिस्तान में हुयो। हुननि प्रेसिडेंट मतिलबु उतां जेको अमेरिकन, हाणे मूंखे वधीक ख़बर न हूंदी आहे वीज़ा वीज़ा सिलसिला छा हूंदा आहिनि, मूंखे घणो ट्रैवल कोन्हे कयो। बहरहाल हुतां मतिलबु महिमाननि जी दावत अची वई, ख़ासि तौर ते सॼो कुझु अरेंज थियो। चाचा हितां खां विया उते, त जीअं हुननि जी पोटी जेका आहे सा उते सदर खां मथे इनाम, बिल क्लिंटन हुयो सदर, उन खां इनाम वसूल करे सघे। उहा रस्म पूरी थी, उहा पोटी ॾाॾे सां गॾु वई, उन इनाम वरितो। 3 ॾींहं ते चाचा खे हिकिड़ी गाॾी हिट कयो ऐं चाचा हुते अमेरिका में गुज़ारे वियो। ऐं गुज़ारे ईअं वियो जो बॉडी पाकिस्तान में अचण जहिड़ी कोन्हे। त पोइ उते हुनखे अमेरिका में ई दफ़न कयो वियो। चाचा जेको सॼी मतिलबु विच में वॾो अरसो कराची में रहियो ऐं हुन जी तदफ़ीन बि कराची में ई थी, जेकॾहिं कराची में सेटल्ड हुयो त उन जी तदफ़ीन अमेरिका में थी। गुलज़ार तक़रीबन 20 साल खनि पाकिस्तान कोन आयो हुयो न। सो चाचा जी वफ़ात खां साल खनि पोइ, मुंहिंजे ख़्याल थोरो अर्सो पोइ गुलज़ार पाकिस्तान आयो ऐं कुझु महीननि लाइ हिते आयो, छाकाणि त हुनखे हिते कुझु शादियूं अटेंड करणियूं हुयूं ऐं सभिनी सां मिलणो बि हुयो, छाकाणि त अरसे खां वठी कोन मिलियो। तक़रीबन 2 ॾहाका विच में गुज़री विया हुया। गुलज़ार हिते आयो, 1 हफ़्ते खां पोइ गुज़ारे वियो। मुंहिंजे ख़्याल में गुलज़ार जिरी त इलाइक़ो आहे, सखीअ सां कोई क़ब्रिस्तान आहे हाणे उते, जेको आहे गिज़री, उते गुलज़ार आरामी आहे। चाचा पाकिस्तान में हुयो, तदफ़ीन हुनजी अमेरिका में थियल आहे। गुलज़ार अमेरिकन हुयो, भले असांजी शादी अटेंड करण आई, पोइ इदत करण लाइ वापसि अमेरिका मोटी वई। सची ॻाल्हि ॿुधायां पियो, यू कैन चेक इट आउट, नो इशू। ऐं हू हिते आयो ऐं कराची में अची सुम्ही पियो। सोचियो गुलज़ार त मूंखे कराची में जाइ मिलंदी? असां सोचियो आहे जाइ किथे मिलंदी? हेॾा वॾा प्लाट, हेॾियूं वॾियूं जायूं कब्ज़ो करे वेही था रहूं। आहे न हुकुम त जेको इंच जेतिरी ज़मीन ते कब्ज़ो थींदो त 7 ज़मीनुनि जो हिसाब वरितो वेंदो। आहे कंहिंखे यादि? ॻाल्हियूं त असांखे इलाही यादि आहिनि, त असां हीअ बि थींदो, हू बि थींदो, फलाण बि थींदो, अलाण बि थींदो, असांखे आहे अहसासु। असांजी माउ जीअं आई भाभी कैसर, अदा ज़फ़र काज़मीअ जी घरवारी, मूंखे औलाद वांगुरु पाली, सॼा पाड़े वारा आहिनि, असांजे तमामु वेझो रहिया आहिनि। छा साहब इहे आमरी जा सैयद साईं अदा ज़फ़र काज़मी, सिंधी आर्ट कल्चर जो तमामु वॾो नालो। भाभी हुननि जी घरवारी, भाभी कैसर। भाभी असांखे, मूंखे ख़ासि तौर ते महमूद खे ज़ुबैर सां गॾु पालियो। ज़ुबैर बि शायदि किसा को ॾिसंदो हुजे त मूंखे सेकेंड कंदो। भाभी हितां निकिती आहे अमेरिका ॿारनि सां मिलण लाइ, ऐं ऑस्ट्रेलिया मां फ्लाइट शुरू थी आहे। भाभीअ हुते फिज़ा में वफ़ात कई आहे। फ्रॉम ऑस्ट्रेलिया टू अमेरिका हुनजी जेका फ्लाइट हुई, भाभी उते वफ़ात कई। ऑस्ट्रेलिया ते जहाज़ लथो आहे शायदि, या कैनेडा हुयो, मूंखे शायदि प्रॉपर उते बहरहाल उन मुल्क ते लथो। उन खां पोइ सॼो सेरेमनी करे, सॼो प्रोसीडिंग्स करे उन खां अमेरिका में, भाभी अमेरिका में मदफून आहे। हैदराबाद जी मिठी, आमरी जो घरवारो हिते आहे, जंहिंसां शदीद तरीन मोहबत कंदी हुई, पाण हाणे अमेरिका में आरामी आहे। सोचियो आहे कंहिं त अॻियां छा थियणो आहे, कीअं थियणो आहे। हिकिड़ो ॿियो अहम नालो आहे, नालो थो करणु चाहियां। शदीद तरीन मोहबत कंदड़ पंहिंजी घरवारीअ सां, ऐं माना को लंबो हिकिड़ो न अलॻि न गुज़ारियो। विया ॿारनि सां मिलण लाइ हुते फिनलैंड, मोकिलूं गुज़ारण विया ॿारनि सां मिलण लाइ, अधी साण हुते वफ़ात करे वई। ॿुधायूं त उते जेको क़ब्रिस्तान वरितो हुन में पहिरीं पहिरीं क़बर उनजी ठही हुई। अधी उते आरामी आहे हाणे। साईं हिते मोटी आयो, नसे वणनि वण में नसे कातारियूं, पसी बाज़ारियूं, हींअर लूण थिए, सभु माठ ख़ामोशी। इहे सभु मिसाल इन करे ॾिना आहिनि जो असांखे सोचणु घुरिजे त इहो थींदो ईअं। हिकिड़ो माण्हू जेके पंहिंजे लाइ प्लॉट रिज़र्व करे थो, प्लॉट हुनखे मिले थो। उहो जेको खाधे जो जेको ग्रह माण्हू सोचे थो त मां हीअ खाईंदुसि, उहो नसीबु थिए थो। अलाए केतिरा माण्हू जेके तव्हांजे हथ जो ग्रह पाण खणी खाई वेंदा आहिनि, इहो असां कॾहिं सोचियो आहे? ख़ुदि नज़ात लह जो दुरुस्त आहे, हुजणु खपे। तकलीफ़ थिए थी जॾहिं माण्हू वञी ॾिसे थो त हीअ त बसि सॼा पासा भरिजी विया आहिनि। माना उन खां पोइ तव्हां कंहिंखे अलाउ नथा कयो त कंहिंजो को अज़ीज़ किथे को तदफ़ीन लाइ अचे त तव्हां हुनखे चांहि ॾियो, छाकाणि त उहो तव्हां हुनखे पंहिंजी मोरूसी जाइ सम्झो था। हथ वधां थो, सोचो, थोरो गौर कयो, ज़िंदगी ते गौर कयो। का ख़बर कान्हे का, असीं जेकॾहिं ॿियनि लाइ सवलाई पैदा कंदासीं असां लाइ सवलाई पैदा थींदी। की सॻो इहा ई आहे त आसानियूं पैदा कयो। अशफाक़ साहिबु चवंदो आहे न त करीम रब तव्हांखे आसानियूं फ़राहम करे ऐं आसानियूं फ़राहम करण जो मौक़ो ॾिए। इहा ई ज़िंदगी आहे। इहा असां को चङो कमु कोन पिया कयूं। इहो मां को भाषण कोन पियो ॾियां, पर मां तव्हांजी ख़िदमत में क्लियरली अर्ज़ु कयां, ख़ासि तौर ते शहरनि में असां को चङो कमु कोन था कयूं त इहो थी वञे। मज़द सां ईअं बि चई सघां थो मां त कराची में केतिरा क़ब्रिस्तान अहिड़ा अथव जिते लख खां 2 लख रुपए ताईं क़बर हूंदी आहे, हूंदो आहे, इहो फैक्ट आहे। सो बहरहाल दिलि ते तरी आयो, कुझु शयूं ॾिठियूंसीं त दिलि चयो त तव्हां सां ज़िक्र कजे। का बि ॻाल्हि दिलि खे नागवार लॻी हुजे त वास्पे दस्तूर अव्हां खां माज़रत चाहींदुसि। करीम रब अव्हां खे दामे दरमे कर में सुख ने सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे।
असांखे होशो ख़रत ॾे, अकुल ॾे, सोच ॾे, सम्झ ॾे, त जीअं असीं हयातीअ में जेके जेके स्टेप्स आहिनि उन्हनि खे प्रॉपरली खणी सघूं। पंहिंजो सर ख़्यालु रखिजो पिया, स्टे कनेक्टेड, स्टे काइंड, स्टे ब्लेस्ड। मां तव्हांजो बेहद शुक्रगुज़ार, तव्हां एतिरो प्यार ॾियो था ऐं नंढियूं नंढियुनि ॻाल्हियुनि खे नोट कयो था, जंहिंजे लाइ मां तव्हांजो अज़द शाकिर आहियां। अलाह जे माने में बशर्ते ईंदड़ हफ़्ते अव्हांजी ख़िदमत में वरी यादि थींदुसि, फ़ी अमान अल्लाह। अल्लाह भाई।